साईं हीअ आहे इस्लामाबाद में गेस्ट हाउस जिते असां रिहाइश कई आहे। हींअर तक़रीबन राशिद टाइम घणो थियो आहे? 8:30। तक़रीबन अधु कलाकु पहिरियां पहुता हुआसीं। उन खां पोइ हीअ आहे रूम जंहिंमें सभु गॾियल जेको आहे सो रेस्ट कंदासीं। राशिद, उमास भवजानी, नूर मोहम्मद, साईं अली रज़ा, असद सां हालत अहिड़ी आहे जो हेॾां हीअ असांजो हमरा थकल घणो, रुगो सफ़र में बि निंड, जिते वञूं उते निंड, रुगो जाते तो वञे रुगो निंड। ॻोठ जी चौकी ॾींदो ई आहे भला हुते, हेॾे सुम्हणु आयो हुई। बहरहाल हींअर रेस्ट खां पोइ वरी सुबुह जो जेको आहे सो गॾिबासीं। अमजद बि गॾु आहे, मथां रहिजी वञे, तड़ करे आयो आहे। कमु घणो आहे साईं। हा अमजद निंड अचे थी, जल्दी जल्दी आराम कर, वरी सुबुह जो उथणो अथई। वाह वाह यार अमजद, ठही थी ड्रेस, तोखे वाह ठही थी यार। हाँ अमजद तेरा ता था चंदो जानी गुरगुल। बेहतरीन एसी, बेहतरीन पखा, रूम, टीवी।